اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ لا اقسم بهذا البلد وانت حل بهذا البلد ووالد وما ولد، لقد خلقنا الإنسان في كبد، أيحسب أن لن يقدر عليه أحد، يقول أهلكت مالا لبدا، أيحسب أن لم يره أحد، ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين، فلاقتحم العقبة وما أدراك ما العقبة، فك رقبة أو إطعام في يوم ذي مسغبة، يتيما ذا مقربة أو مسكينا ذا متربة، ثم كان من الذين آمنوا وتواصوا بالصبر وتواصوا بالمرحمة، أولئك أصحاب الميمنة، والذين كفروا بآياتنا هم أصحاب المشأمة، عليهم نار مؤصدة، صدق الله العلي العظیم۔ سبحان اللہ سبحان اللہ، بسم اللہ الرحمن الرحیم۔ سب تعریف ان پروردگار لائے جے کو بنی جہانن جو مالک ऐं خالق ہے۔ السلام علیکم ناظرین، اوہاں جی میزبان پرہ سید ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि। तव्हां जो मेज़बान इरशाद जागियानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं ख़ैरनि सां। अॼु 7 रोज़ो पाण रखी चुका आहियूं। तव्हां बि यकीन रोज़ो रखियो हूंदो। जी 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 बिल्कुलु, सभु रोज़ा हलनि पिया। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ख़ैर असां वटि जेकी ॾिसंदड़ आहिनि कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त पाण में बि ॻाल्हाईंदा कयो, तव्हां पाण में नाराज़ आहियो, रुठल आहियो, छा आहियो? अचण सां ई शुरू थी वेंदा आहियो ऐं पंहिंजी कचहरी बि कंदा कयो। कॾहिं कॾहिं हिक ॿिए खां बि हाल अहिवाल वठिजे, पाड़ेसरनि खां हाल अहिवाल वठिजे त पोइ पहिरियां पाण खां वठिजे।
हाँ, इनमें को भी शक ना है। हाल वाल त असां जेको अमूमन थींदी पई आहे मॉर्निंग शो उनमें भी वठंदा आहियूं, पर हिनी जेका आहे उहा इफ्तार ट्रांसमिशन आहे, स्पेशल ट्रांसमिशन आहे, सलाम रमज़ान आहे, त असां घणे खां घणी कोशिशि आऊं हुजां इरशाद जे उहो घणे खां घणी कोशिशि ईअं ई कंदा आहियूं त सुठियूं ॻाल्हियूं करियूं, तव्हां ताईं पहुचायूं, असांजे उलमा किराम जेके आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं ताकी सुठे खां सुठियूं ॻाल्हियूं अव्हां ताईं पहुची सघनि। सुठी ॻाल्हि ॿुधाईंदो जेका सुठी मूंखे ॻाल्हि बि इहा वणे, आहे ॾिसण खे बि वणे। जी जी बिल्कुलु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त हर शइ जो हिकिड़ो जेके आहे न ज़कात हूंदी आहे, ईअं ई असांजे जिस्म जी ज़कात जेको आहे उहो रोज़ो आहे। रोज़े में जेकॾहिं स्पिरिचुअली ॻाल्हि करियां त स्पिरिचुअली असां में नमाज़ पढ़ंदा आहियूं, उन खां इबादत कंदा आहियूं, सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। जीअं मूं तव्हांखे स्टार्टिंग में चयो त असांजी कोशिशि आहे न सुठी खां सुठी ॻाल्हि कजे। ईअं ई जेकॾहिं साइंटिफिकली ॾिसां त साइंटिफिकली ऑल ओवर द वर्ल्ड असां वटि 2 ॾींहंनि जी फास्टिंग थिए पई। ऐं उन खां अलावा जेकॾहिं इहा ॻाल्हि चवां त साइंस जेका आहे उहा क़ुर ते मबनी आहे, या साइंस जेकी क़ुर में ॻाल्हियूं 100 साल पहिरीं जो लिखियल आहिनि उहे क़ुर हाणे प्रूव करे पई, उन ते एक्सपेरिमेंट्स करे, त इहो चवणु ग़लति न हूंदो। ईअं ई कीटोज़ डाइट हले पई, असां जे करे हिन रमज़ान में असांजी डाइट बि सुठी थिए थी, ऐं जेको बि पूरे साल जी 11 महीननि जी जेका आहे उहो डिटॉक्सिफिकेशन बि हिन महीने में थिए थी। ऐं जे करे ॿुधाईंदी हलां नाज़रीन खे त असांजो ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज़ आहे, ऐं उन खां अलावा जेके बि असांजा फूड जा डिसऑर्डर्स आहिनि उन्हनि में बि काफ़ी ज़्यादा कमतरी अचे थी, घटि थियनि था उहे। उहो ईअं थींदो जॾहिं असां माइंडफुल डाइट कंदासीं यूज़, रमज़ान में स्पेशली असां माइंडफुल डाइट कंदासीं त असां हिननि सभिनी शयुनि खां बची सघंदासीं। सही सही ॻाल्हि ॾाढी तव्हां भली कई आहे, पर माण्हू मुड़ंदा कोन। रमज़ान में एतिरो खाईंदा आहिनि जेतिरो आम ॾींहंनि में न खाईंदा आहिनि। सो पहिरें जीअं ॻाल्हि कई त इफ्तार वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखो, पेट तव्हांजो पंहिंजो आहे, सिहत तव्हांजी पंहिंजी आहे। बाक़ी जेकॾहिं को परेशान आहे, जेकॾहिं को मुश्किल में आहे त उनखे इहो ॿुधाईंदा हलूं त अलाह पाक जॾहिं मुश्किल ॾींदो आहे त उन सां गॾोगॾु मुश्किल मां निकिरण जे लाइ बि के राहूं कढी छॾींदो आहे, के वाटूं ॾेई छॾींदो आहे। तव्हां परेशान न थींदा कयो, रब करीम जी बारगाह में बसि ॿाॾाईंदा रहो। ऐं जेकॾहिं तव्हांजी दिलि किथे गुनाहनि में लॻी वई आहे, किथे तव्हांखे गुनाहनि में मज़ो अची वियो आहे, त पोइ तव्हां पक ॼाणो त अलाह पाक तव्हांखां नाराज़ थी चुको आहे। पोइ उन वेल तव्हांखे करणु ईअं घुरिजे, तौबा कयो, अस्तगफार कयो, अलाह पाक तव्हांखे गुनाहनि जे रस्ते खां परे करे छॾींदो। गुनाहनि में मज़ो ईंदो आहे, गुनाहनि में लज़त हूंदी आहे, पर जेकॾहिं वाक़ई में बि इन मज़े में अची विया आहियो त पोइ तौबा अस्तगफार जो विर्द कयो, इन मां निकिरी अचो, आख़िरत जो फ़िक्रु कयो। सो हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे प्रोग्राम में ताउन कीअं कयो आहे, सुहिणो बणाइण में किरदारु कीअं निभायो आहे, सिंगारियो कीअं आहे, असांजे प्रोग्राम खे कीअं स्टार्ट वठंदासीं। कृषि जामेशीरी जेको अव्हां सभिनी जो पंहिंजो आहे, असांजो पंहिंजो आहे, जंहिंखे नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स मिली चुका आहिनि। जो रीज़न अव्हांखे ॿुधाईंदी हलां, नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स छो मिलिया आहिनि, उहो तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं असांखे कंहिं शइ ते भरोसो हूंदो आहे, यकीन हूंदो आहे। ऐं यकीन तॾहिं ईंदो आहे जॾहिं शइ प्योर हूंदी आहे। त बिल्कुलु कृषि जामेशीरी जेका आहे उनखे प्योर करण लाइ 265 मरहलनि मां कढियो वेंदो आहे। ऐं जेका उनजी शुगर फ्री बॉटल आहे उनखे 276 मरहलनि मां गुज़ारियो वेंदो आहे, उनखां पोइ उनखे प्योर कयो वेंदो आहे। ऐं हीअ प्योर अर्कियात सां ठहियल आहे कृषि जामेशीरी। सही सही। कृषि जामेशीरी में संदल बि विधो वियो आहे, गुलाब बि विधो वियो आहे, अशना बि आहे, ऐं खोड़ सारियूं ॿियूं जेकी ख़ासि जड़ी बूटियूं आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कयो वियो आहे। कृषि जामेशीरी में हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि मूंखे वणंदी आहे, जीअं पहिरियां ॻाल्हि कई त प्योर आहे, त ख़ालिस कृषि जामेशीरी इन जे करे बि आहे त हिन में पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल न आहे, माना निज जो अर्क ऐं जड़ी बूटियुनि जो इस्तेमालु कयो वियो आहे। इन जे करे असांजी तबियत में जेको पाण चवंदा आहियूं त ईअं ॻोराण अची वेंदी आहे, पाण खे कॾहिं कॾहिं मूंझ थी वेंदी आहे, पोइ तरावत थी वेंदी आहे, त पोइ इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ बि कृषि जामेशीरी ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। तव्हां पाण पीओ, हिकिड़ो गिलास पीअंदो दिलि चवंदी ॿियो बि पीजे, ॿियो टियों बि पी सघो था। अक्सर इफ़्तार खां पोइ ईअं लॻंदी आहे त कृषि जामेशीरी तव्हांजे लाइ ज़बरदस्त आहे। कृषि जामेशीरी सहर इफ़्तार जो दस्तरख़्वान ॿिन्ही सूरतुनि में तव्हांखे कृषि जामेशीरी जेकॾहिं गिलास मिली वञे थो, कृषि जामेशीरी पी वठो था, तव्हांजी सहर बि ॾाढी सुठी थी वेंदी, इफ़्तार बि तव्हांजो ॾाढो सुठो थींदो। कृषि जामेशीरी पीअंदा रहो। बिल्कुलु बिल्कुलु, तॾहिं चयो आहे कृषि जामेशीरी सब पीते हैं। सब रोज़ो द चिकन स्पेशलिस्ट। तलो अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ ख़ास। पाकोला फ्लेवर्स, वेरी हेल्दी वेरी यम। सूफ़ी दस्तरख्वां, सूफ़ी एतमाद के लिए। नेस्ले मिल्क पैक क्रीम, हर दिन खुशी से। क्विज़, सिर्फ क्विज़ ही पिलाया करो। वाइटल टी,
वाइटल पियो ज़िंदगी जी। इन खां सवाइ ब्रिज पावर बैटरीज़ वारनि बि असां सां ताउन फरमायो आहे, उन्हनि जी महिरबानी ऐं लज़त ने थामा सिहत का हाथ मलका मसाला वारा उहे बि असां सां ताउन में आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। NX वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था हर घर की ज़रूरत, अखुअत जिन जो स्लोगन आहे किसी आस को टूटने ना थे। इन खां सवाइ GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो। ऐं फॉर्मी परफ्यूम आहे, बॉडी स्प्रे आहे, उन्हनि जा बि लख थोरा जेके असां सां ताउन में आहिनि। अल ख़िदमत फाउंडेशन उन्हनि बि सहकार कयो आहे, कोई ताबीर अधूरी ना रहे इन जो स्लोगन आहे। ऐं शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा शारजा। इन खां सवाइ टैंक वारा चवनि था बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं शौकत खानम वारनि जी वॾी महिरबानी, उनकी सिर्फ़ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो। ऐं 7 हर्बल नेचुरल स्किन केयर वारनि जा लख थोरा। ऐं हर्बियन समर रस जेको हिकिड़ी बॉटल मां 35 गिलास शरबत ठाहे सघे थो, सो समर रस ज़रूरु पीअंदा कयो, ॾाढो सुठो शरबत आहे। आराम का है नाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम, उन्हनि जी वॾी महिरबानी। वकार बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारा असां सां ताउन में आहिनि, उन्हनि जा बि लख थोरा। SIUT ऐं SIUT जो चवणु आहे त SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र वारनि जी वॾी महिरबानी जिन जो स्लोगन आहे सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इन सभिनी जी वॾी महिरबानी जिन सां ताउन फरमायो आहे। ऐं उन खां अलावा जेका घणी महिरबानी उहे जेकॾहिं किचन जी तरफ़ हलूं उन्हनि खे करियूं त बिल्कुलु बिल्कुलु शेफ फैसल असां सां गॾु आहे। जी बिल्कुलु। वालेकुम सलाम। उम्मीद आहे कीअं त आहियो? ठीकु आहियो? अॼु छा ठाहे रहिया आहियो? ड्रिंक्स त असां ठाहींदा रहंदा आहियूं, हा त मिठो बि ठाहिणु खपे। बिल्कुलु। मां अॼु फिरनी, हिकु हूंदी आहे खीरणी, हिकु हूंदी आहे फिरनी जेको चांवरनि जे अटे सां ठहंदी आहे। सही। उहो ठाहियूं पिया, करशे जामे शीरी हुनमें विझंदासीं खंड जे बदिरां। वाह वाह। वाह। ऐं जेके शुगर पेशेंट आहिनि त उहे जेको शुगर फ्री करशे जामी शीरी आयो आहे उहो इस्तेमालु कंदा। सही। ऐं जेके नॉर्मल खाइनि पिया ऐं जेके इलायची वारो ज़ाइको खपे तो इलायची वारो फ्लेवर बि आहे ग्रीन कशी शेड जामे में शीरी में। ज़बरदस्त। त हिते 1/2 लीटर खीर खयो, हुनखे काढ़ंदो, हुनमें 3 खाइण जा चमचा अटो जेको हूंदो आहे चांवरनि जो जिन जी असां मानी ठाहींदा आहियूं 1/2 कप थधे खीर में चङी तरह घोले उहो तव्हां विझंदो, हल्की बाहि ते पचाईंदो। फोटा वग़ैरह विझण जी ज़रूरत न आहे छाकाणि त हिन में हर शइ मौजूदु आहे। सही सही सही। कचहरी कयूं था अञा तव्हां जी जी मोटी ईंदासीं, तव्हांजो सिलसिलो किथे पहुतो पुछंदासीं। नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटूं था, पोइ मौज़ महिमान सां तव्हांजो तारुफ़ बि करायूं था, त पोइ ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था। इरशाद जिथे सिलसिलो छॾियो हो उतां खां शुरू करियूं। बिल्कुलु शेफ फैसल ते पाण हुयासीं, हुन सां कचहरी कईसीं भई। ऐं सम्झा थो देगिड़ी गरम थी चुकी आहे। बिल्कुलु हे तयारु थी चुकी आहे खीरणी। ऐं हाणे हिन खे थधो करे पोइ असां हिन में विझंदासीं करशे शामी शीरी। 1/2 किलो खीरणी आहे त हिन में 4 खाइण जा चमचा विझबी। अच्छा। ऐं खंडु विझण जी ज़रूरत न आहे, पाण ई मिठी थी वेंदी हिन सां। ऐं पोइ ज़बरदस्त। मतलब खंड तव्हां विधी न आहे? न, मां खंडु न विझी आहे वाह। ताकि हिन जो पंहिंजो जेको फ्लेवर आहे बरक़रार रहे। ही बि मां नओं तरीक़ो ॾिसां थो, न त अक्सर खंडु विझंदा आहिनि ऐं जामे शीरी रुगो पीअण जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। हाँ, ऐं पहिरें रोज़े खां वठी मूं ॾिठो आहे हिननि जेके बि डिशेस ठाहियूं उनमें खंडु बिल्कुलु बि न आहे विधी। खंडु न पियो विझां हिन में बिल्कुलु बि। सही सही सही। बसि हिनखे चङी तरह मिक्स कंदो। मिक्स करण खां पोइ तव्हां हिनखे प्लेट में लाहींदो। वाह वाह। ऐं जॾहिं कलर बि ॾाढो सुठो आहे। कलर ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त आहे। नोट पे कयो, कलर केॾो ख़ूबसूरत थी वियो आहे। हिन जो कलर अची वियो। ऐं मथां खां पिस्ता बादाम जेको तव्हां वटि अवेलेबल आहे तव्हां हुनजी गार्निशिंग करे थधो करे पोइ तव्हां हिनखे सर्व कयो। माना 2-3 मिंट हिनखे माना फ्रिज में रखूं, कलाक रखिजो ताकि ही थोड़ी हार्ड थी वञे, सेट थी वञे, उनखां पोइ तव्हां हिनखे खाई सघो था। वाह 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 वाह। ऐं सेकंड हाणे ठाही वठूं। हाँ ठाहे वठो भले। छा चाहींदो? ही जेको आहे लेमन पेपर आहे जेको हिन जो टेस्ट आहे टैंग जो, त हिनखे असां ठाहींदासीं फूदने जा पत्ता विझी। सही। लेमन ईडर ठाहींदासीं त हिन में असां विझूं पिया जूसर जग आहे तव्हां वटि, हुन में बर्फ़ विझी छॾियो। अगरि जूसर जग न आहे त तव्हां जग में बि ठाही सघो था बर्फ़ सां। सही सही सही। 1 कप जे क़रीब बर्फ़ विझंदासीं ऐं हिकु गिलास रमज़ान जी ख़ुशियूं टैंक सां गॾु। जी, 1 गिलास थधो पाणी। हिन स्लोगन ही है न, बनाए बेहतर मुस्तक़बिल। वाह वाह वाह। हिन सां गॾु फूदने जा पत्ता 8 खां 10 अदद साफ़ करे वॉश करे बारीक कटिंग करे तव्हां इहो विझंदो। बाक़ी लूणु ऐं खंडु विझण जी ज़रूरत न आहे। हे असां वटि आहे लेमन ऐं पेपर टैंक जो। इहो खोले हिन मां 4 खाइण जा चमचा असां विझंदासीं हिन में। सही। ॾाढो ज़बरदस्त हिन जो फ्लेवर ईंदो। ऐं जेको मां हिन में फूदने जा पत्ता विधा आहिनि, असां हेवी खाई वठंदा आहियूं जॾहिं अफ़्तारी खां पोइ मानी हेवी खाईंदा आहियूं त पोइ उहो हज़म कंदो आहे। हाज़मे लाइ तव्हांजे बेस्ट आहे। ऐं ख़ुशबू लाइ बि कबो आहे, ख़ुशबू बि ॾाढी सुठी ईंदी। ऐं तव्हांखे डिफरेंट हिकिड़ी
हे फ्लेवर में ड्रिंक मिली माना वेंदी हिकु पासे टेंग वरी मथां फूदनो त माना इहो कमु भलो थी वियो। बिल्कुल ऐं टैंग जा फ्लेवर्स काफ़ी ज़्यादा आहिनि, तव्हांखे डिफरेंट फ्लेवर्स में टैंग मिलंदी। ऐं उन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त टैंग में विटामिन सी हूंदो आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप करे थो। स्पेशली रमज़ान में जेकॾहिं असां टैंग सहरी में इफ्तारी में यूज़ करियूं था त सुठो थी वञे थो। सही, बल्कि लेमन वारो ज़ाइको बि हिन में आहे ऐं पाइनएपल बि आहे ऐं गॾो मैंगो गॾु आहे, अंब वारो ज़ाइको ऐं उहो बि हिन मुंद में जॾहिं अंब आहिनि ई न लथा ई कोन आहिनि त अञा छा खपे। कलर केॾो ज़बरदस्त थी वियो आहे, कलर अचे पियो ज़ाइकेदार ज़बरदस्त ही तव्हांजी ड्रिंक तयार थी वई। वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त ड्रिंक आहे ऐं सोले तरीक़े सां ठहे थी। ऐं सम्झां थो मुनासिब बि आहे। जेकॾहिं ॿाहिरि किथे जेकॾहिं इहा ड्रिंक पियूं त ॾाढी महांगी ॾाढी महांगी पवंदी आहे। सही था चओ तव्हां। सो पंहिंजे घर में ठाहे वठो ऐं ॾाढो ॾिसो था त डिस्प्ले में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त ॾाढो सुठो कलर निकिरी आयो आहे। सो टैंग वारनि जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो आहे ऐं जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी जिन सहकार कयो, शेफ फैसल जी वॾी महिरबानी जेको असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो जो असां घर में जेकॾहिं अकेला बि हुजूं न, ख़ासि तौर जेके बैचलर्स आहिनि दोस्त, त उहे पाण बि पंहिंजो कमु करे सघनि था। माना कंहिं ॻणती जी ज़रूरत न आहे ऐं जल्दी में करे सघनि था। जल्दी में करे सघनि था, बिल्कुलु। सो मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि, उन जो तारीफ़ भला करायूं न त हू चवंदा त असांखे छो घुरायो अथव भाॼी। उन्हनि ते ई प्रोग्राम हले पियो। बिल्कुलु। सो असां सां गॾु जेके स्कॉलर आहिनि उन्हनि खे भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां अलामा सरफराज़ अहमद शेख साहिब असां गॾु आहे, उनखे ख़ुशि आमदीद। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं तव्हांजे भर में ई अलामा मोहम्मद फैसल हज़ारवी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। साईं कैसे हैं? ठीक हैं आप? थैंक यू सो मच आप प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं तव्हां वारे पासे ॾे जी जी, मुंहिंजे पासे नात ख़्वां वेठल आहिनि हसनैन मेमन साहब ऐं हाफ़िज़ मोहम्मद माज़ शबीर सनाउल्ला हसन मेमण। अवां सभिनी खे असां भलीकार चऊं था। सही सही सही। सो पाण साईं कचहरी कईसीं पई शुरू में असां पंहिंजी, तव्हां बि ॿुधी पए। सो पहिरियों जीअं साइंसी ॻाल्हि कई त वुज़ू जा थोरा फ़ाइदा ॿुधायो त हितां स्टार्ट वठूं था, शुरूआती हितां था कयूं त पोइ वरी नमाज़ ते बि अचूं था, पोइ वरी सदके ज़कात ते अचूं था। जी असां साइंसी ॻाल्हि कई त साइंटिफिक छा फ़ाइदा आहिनि स्पेशली? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, वुज़ू जेका आहे इनखे शरीयत जी लैंग्वेज में तहारत सुगरा चइबो आहे। अच्छा, सही। यानी का बि असां इबादत कयूं, जीअं निमाज़ पढ़ूं था, क़ुरान शरीफ़ पढ़ूं था, त इन जे लाइ शरीयत असांखे चए थी त तव्हां पंहिंजे पाण खे पाक कयो, यानी वुज़ू कयो। हाणे वुज़ू में अगरि असां साइंटिफिक जी लैंग्वेज में ॾिसूं या वरी मेडिकली तौर ते ॾिसूं त वुज़ू असांखे छा थो फ़ाइदा ॾिए। सभ खां पहिरियों जॾहिं असां वुज़ू कंदा आहियूं त पंहिंजा हथ धोईंदा आहियूं, हथ धोई करे वरी गुरड़ी कंदा आहियूं 3 दफ़ा। त इन में डॉक्टर्स जेके आहिनि उहे तव्हां ॾिठो हूंदो, कोविड जो ज़मानो हले बि थो, पोएं साल वरी वधीक हुई। असांखे डॉक्टर चवंदा हुआ त हर हथ धो, बार बार हाथ धोए ताकि आपके हाथ जरासीम से बचे। इहे डॉक्टर चवंदा त हर हथ धो। असांखे अॼु खां 1450 साल पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं निमाज़ पढ़ो त इन खां अवले तव्हां पंहिंजा हथ धो सुठी तरह। उन खां पोइ चवनि त गुरड़ी कयो 3 भेरा ऐं नक में पाणी विझो 3 भेरा। मेडिकल असांखे छा पई चवे त चए पई त तव्हां पंहिंजे नक में पाणी विझो, इन जे लाइ जो तव्हांजे जेके सोराख़ खुलियल आहिनि जिस्म जा, जीअं नक जा सोराख़ आहिनि, इन्हनि जे ज़रिए बि जरासीम असांजे अंदरि वञनि पिया। तॾहिं मास्क जो चवंदा हुआ त मास्क लॻाए रखो। वात जो जीअं असां ॾिसूं त गुरड़ी कंदा आहियूं, वात में जेके जरासीम वग़ैरह वेंदा आहिनि उहे इन सां निकिरी वेंदा आहिनि। उन खां पोइ असांखे चयो वियो त पंहिंजो चहिरो धो 3 दफ़ा। हाणे चहिरे में असां ॾिसूं त मेडिकल तौर ते डॉक्टर्स बि असांखे चवनि पिया त पंहिंजो चहिरो धो ताकि जरासीम जेके तव्हांजे चहिरे में न लॻनि। इन खां पोइ असांखे शरीयत चवे थी त तव्हां पंहिंजा जेके बाज़ू आहे, ॿांह जेका आहे, इहा हेसी ताईं तव्हांखे सिंधी में ठूठ ताईं चइबो आहे, ठूठ ताईं धो। इन में शरीयत इन जे लाइ चयो, तव्हां ॾिठो हूंदो त कुझु माण्हू जेको आहे शर्ट पाईंदा आहिनि, टी शर्ट जॾहिं पाईंदा आहिनि त हुनजा हेसी ठूठ जेका आहे उहा ज़ाहिर थींदी आहे। त इन जे लाइ शरीयत चयो आहे त इहा बि धो ताकि तव्हांजे हिते जरासीम आहिनि उहो बि निकिरी वञनि। उन खां पोइ असांखे हिकिड़ो बहितरीनु शरीयत जी तरफ़ां मुतालबो थींदो आहे, उहा पंहिंजे चौथाई सर जो मसो कयो। यानी हथनि में पाणी खणी असां पंहिंजे चौथाई सर जो मसो कंदा आहियूं। इन में फ़ाइदो इहो आहे त असां ज़हनी सुकून अची वेंदो आहे असां वटि। हाणे बि असां ॾिसूं अगरि असां डिप्रेशन जा शिकार हुजूं त थोरो माण्हू पाणी मथे ते विझंदो आहे त हुनखे हिकिड़ो ज़हनी सुकून अची वेंदो आहे। त शरीयत असांखे इहो चयो आहे त पंहिंजे चौथाई सर जो मसो कयो। पोइ जॾहिं असां हिते हथु लॻाईंदा आहियूं, पोइ हिते कंध ते, इन सां बि हिकिड़ो असांखे ज़हनी सुकून अची वेंदो आहे। बिल्कुलु योगा माण्हू कनि था। बाक़ी आख़िरी जेको फ़र्ज़ु आहे वुज़ू जो उहो आहे त पंहिंजा पेर धो। हाणे पेरनि में इहो आहे त असां चप्पल पायूं था, हर को बूट त नथो पाए, चप्पल पायूं था, रस्ते ते घुमूं था
त उहे जरासीम जेका आहिनि जे कचिरो वग़ैरह पियो आहे या गंदो पाणी पियो आहे उहो अगरि असांजे पेरनि खे लॻे थो त इन तां उहे जरासीम जेके आहिनि उहे हटिजी था वञनि। यानी इस्लाम असांखे जिते पंहिंजो मज़हबी फ़ाइदो बि ॾेखारे थो उन सां गॾोगॾु इस्लाम असांखे मेडिकली ऐं साइंस जी एतबार ते बि असांखे इस्लाम ॿुधाए थो। साइंस तव्हां ॾिसो त हीअ अॼु जी इजाद आहे, वधि में वधि हिनखे 100 साल थिया हूंदा, 100 खां थोरा अॻिते पोइ एतिरा साल थिया हूंदा, पर इस्लाम जेको आहे उहो 1450 साल पुराणो मज़हब आहे, दीन आहे। इस्लाम असांखे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1450 साल पहिरीं इहे मेडिकली फ़वाइद ॿुधाए छॾिया। मेडिकली फ़ाइदा वरी तव्हां खां पुछा कंदासीं छो त अॼु पाण इन ते था ॻाल्हायूं। बिल्कुलु जॾहिं हाणे वरी तव्हां ॾे ईंदासीं त वरी नमाज़ जा फ़ाइदा कहिड़ा, बिल्कुलु मेडिकली बि सही सही इन ते बि कचहरी कंदासीं। सो दिलि चवे थी त हाणे रमज़ान जो महीनो आहे, सो हुज़ूर जी तारीफ़ ॿुधूं थोरी, छा ख़्यालु आहे तव्हांजो? सो कंहिंखे चवंदो दावत? जी मुंहिंजा जानिब जले वञे वारा वल्लैल जी ज़ुल्फ़नि वारा वल्लैल जी ज़ुल्फ़नि वारा सद बार वनाई मां सदको लख बार वनाई मां सदको मुंहिंजा साईं मदीने वारा मुंहिंजा जानिब जले वञे वारा वल्लैल जी ज़ुल्फ़नि वारा वल्लैल जी ज़ुल्फ़नि वारा सद बार वनाई मां सदको लख बार वनाई मां सदको मुंहिंजा साईं मदीने वारा सरवाण समूरनि नबियनि जा अॻवान दुनिया जी वलियनि जा अॻवान दुनिया जी वलियनि जा। जज़ाकल्लाह, ॾाढो सुहिणो अंदाज़। सो हिते वठूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ कचहरी कंटिन्यू रखंदासीं। तव्हां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अवां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था। सलाम रमज़ान में असांजी गुफ़्तगू हली रही हुई। इरशाद इजाज़त ॾियो त मां खां बिल्कुलु असां गॾु मोहम्मद फैसल हज़ारवी साहिब आहे, उन सां कचहरी कजे। जी जी, उन्हनि खां मुंहिंजो ख़्याल हो तो दुरूद शरीफ ते पुछो वञे। हमें ये बताइएगा कि दुरूद शरीफ की क्या फ़ज़ीलत है, पढ़ने की क्या फ़ज़ीलत है? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाह तबारक व तआला ने कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में वाज़ेह तौर पर ईमान वालों को ये हुक्म दिया कि अल्लाह तबारक व तआला और उसके फ़रिश्ते नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम पर दुरूद पाक भेजते हैं। ए ईमान वालों, तुम भी दुरूद और सलाम भेजो। दुरूद पाक की इस कदर फ़जीलत बयान हुई है कि जब इंसान उस फ़जीलत को पढ़ता है तो ऐसा लगता है कि अल्लाह तबारक व तआला बख्शिश का बहाना ढूंढ रहा है। सुभान अल्लाह। कि अल्लाह तबारक व तआला दुरूद पाक पर इस कदर सवाब अता फ़रमाता है कि अगर इंसान सारी ज़िंदगी भी अमल करता रहे तो उस मुद्दत तक नहीं पहुँच सकता। मिसाल के तौर पे हज़रत अनस रदियल्लाहु ताला अन्हु से रिवायत है जी, फरमाते हैं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि जो शख्स एक मरतबा दुरूद पाक पढ़ता है, अगर उसका दुरूद पाक अल्लाह तबारक व तआला की बारगाह में कबूल हो जाए तो उस पर अल्लाह तबारक व तआला उसके 80 साल के गुनाह माफ़ फरमा देता है। सुभान अल्लाह। अब आप इससे एक अंदाज़ा लगाएं, इससे एक आइडिया लगाएं कि आजकल
زیادہ سے زیادہ عمر کی جو حد ہے، ویسے تو موت کا کوئی بھروسہ نہیں، چھوٹے بچے کو بھی آ جاتی ہے، بڑی عمر والے کو بھی آ جاتی ہے، 60 سال کے بعد کوئی گارنٹی نہیں، کوئی گارنٹی نہیں، صحیح، لیکن پھر بھی اللہ تبارک و تعالیٰ 80 سال کے گناہ انسان کے معاف فرما دیتا ہے۔ یہاں گناہ سے مراد گناہ صغیرہ ہے۔ اسی طرح حدیث پاک درود شریف کی اتنی فضیلت ہے کہ اگر انسان کسی بھی حاجت کے اندر درود پاک کو پڑھ لے، اپنا وظیفہ بنا لے، تو اس کی وہ حاجت پوری ہو جاتی ہے، اس حاجت میں کمی نہیں رہتی۔ کیا طریقہ ہے اس کا طریقہ بلکہ کون سا وظیفہ زیادہ، کون سا درود ہے جو پڑھنا چاہیے زیادہ تر؟ بالکل جی، حضرت انس رضی اللہ تعالیٰ عنہ سے جو حدیث میں نے بیان فرمائی، اسی کے آگے علماء کرام فرماتے ہیں کہ جو شخص حضور علیہ الصلوۃ والسلام کے روضہ اقدس کے سامنے کھڑے ہو کر یہی آیت ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما تلاوت فرمائے اور اس کے بعد 70 مرتبہ صلی اللہ علیہ کا پڑھے، تو 70 مرتبہ پڑھنے کے بعد فرشتے اس شخص کو آواز لگاتے ہیں کہ اے خوش نصیب شخص، تیری کوئی حاجت بھی ایسی نہیں جس کو اللہ تبارک و تعالیٰ پورا نہ فرمائے۔ اسی طرح اگر ہم مزید اس کو دیکھتے رہیں، ایک چھوٹی سی حکایت درود پاک کی فضیلت پر سناؤں گا میں، کہ ایک غیر مسلم تھا، اس کے ساتھ اس کا جو پڑوسی تھا وہ مسلمان تھا، اور وہ مسلمان کا یہ یقین تھا کہ درود پاک پڑھنے سے ہر حاجت پوری ہوتی ہے اور ہر دعا قبول ہوتی ہے۔ سبحان اللہ۔ وہ صبح شام کوئی بھی شخص اسے ملتا تھا، اس سے ملاقات کرتا تھا یا وہ کسی مجلس میں بیٹھتا تھا، وہ بے شمار مرتبہ یہی لفظ دہراتا تھا کہ درود پاک سے دعا قبول ہوتی ہے اور ہر حاجت پوری ہوتی ہے۔ تو وہ جو اس کا غیر مسلم پڑوسی تھا، اس کا تھا تو پڑوسی، کچھ کہہ سکتا نہیں تھا، لیکن اس کو دل کے اندر برا جانتا تھا کہ یار کسی طریقے سے اس لفظ کو ختم کروایا جائے، اس کے اس یقین کو ختم کروایا جائے۔ اس نے کیا کیا، وہ ایک سونار کے پاس گیا اور سونار سے کہا کہ مجھے ایک سونے کی ایسی انگوٹھی بنا کر دو جو آج تک کسی کو تم نے نہیں بنا کر دی ہو۔ اس سونار نے آرڈر پر اس کو وہ انگوٹھی بنا کر دے دی۔ اب وہ سازش کھیل رہا ہے ایک مسلمان کے خلاف، اس کے یقین کو کمزور کرنے کے لیے۔ وہ انگوٹھی لے کر اس مسلمان کے پاس آتا ہے اور کہتا ہے کہ میں کچھ دنوں کے لیے شہر سے باہر سفر کر رہا ہوں، یہ میری ایک انگوٹھی ہے آپ کے پاس امانت کے طور پہ، آپ اس کو اپنے پاس رکھ لیں، میں واپسی پر آپ سے لے لوں گا۔ مسلمان نے وہ انگوٹھی اٹھائی اور درود شریف پڑھ کر اس کے سامنے ہی رکھ دی۔ یہودی یہ دیکھ رہا تھا۔ اب جب رات کا ٹائم ہوا تو وہ چھپ کر اس کے مسلمان کے گھر میں داخل ہوا اور انگوٹھی کو چرا لیا۔ چرانے کے بعد سفر پر نکلا، سمندر کے بیچ میں پہنچ کر اس نے کشتی سے اس انگوٹھی کو گرا دیا۔ مسلمان اپنے گھر سے شکار کے لیے نکلا، وہ شکار کرنے گیا، اس نے جس مچھلی کا شکار کیا وہ قدرتی طور پر وہ انگوٹھی اس مچھلی کے پیٹ میں آ گئی۔ مسلمان کو پتہ نہیں، وہ شکار کر کے گھر پہ آیا۔ جب دوبارہ یہودی اپنے سفر سے واپس لوٹا اور وہ بڑی خوشی میں تھا کہ میں آج اس مسلمان کے یقین کو پاش کر دوں گا، آج اس کا یقین ختم ہو جائے گا کہ درود پاک سے دعا قبول ہوتی ہے اور ہر حاجت پوری ہوتی ہے۔ وہ مسلمان کے پاس آیا، اس سے حال احوال پوچھے، اسے بتایا میں خیر و عافیت سے واپس آ گیا، میری انگوٹھی آپ کے پاس تھی۔ مسلمان دیکھتا ہے تو وہ انگوٹھی وہاں نہیں، درود پاک پڑھ کر دوبارہ اس کے پاس بیٹھ جاتا ہے، اسے عرض کرتا ہے کہ میں باہر سے مچھلی لے کر آیا ہوں، آپ میرے مہمان ہیں، سفر سے آئے بیٹھے، آپ کھانا کھا کے جائیے گا۔ یہودی بیٹھ جاتا ہے خوشی میں۔ اس کی جب مسلمان کی جو وائف ہوتی ہے وہ جب مچھلی کو صاف کرتی ہے، اس کو چھلتی ہے، کاٹتی ہے، تو اس کے پیٹ میں سے وہ انگوٹھی نکل آتی ہے۔ وہ مسلمان اپنے شوہر کو آواز لگاتی ہے کہ ادھر آؤ۔ اس کا شوہر جب کچن میں جاتا ہے تو وہ دیکھتا ہے کہ وہ سونے کی انگوٹھی مل گئی، شکر ادا کرتا ہے۔ جب وہ لا کر اس غیر مسلم یہودی کے سامنے رکھتا ہے تو وہ ہکا بکا رہ جاتا ہے، پریشان ہو جاتا ہے کہ میں نے اس انگوٹھی کو پھینکا کہاں اور یہ انگوٹھی کہاں آئی۔ وہ اس قدر زار و قطار رویا اور رونے کے بعد اس مسلمان سے عرض کرتا ہے کہ مجھے غسل کرنے کا طریقہ بتاؤ، میں غسل کر کے آتا ہوں، مجھے کلمہ پڑھاؤ، میں مسلمان ہوتا ہوں۔ اور وہ یہودی اس درود پاک کی برکت سے اسلام قبول کر لیا اس نے۔ تو اس قدر درود پاک کی فضیلت ہے۔ رمضان کا مہینہ ہے،
ہم سب کو چاہیے کہ جس قدر زیادہ سے زیادہ ہو سکے ہم درود پاک پڑھتے رہیں. اور درود پاک کی ایک فضیلت یہ بھی ہے کہ حضرت عمر رضی اللہ تعالی عنہ فرماتے ہیں, جی آپ فرماتے ہیں کہ جس دعا کے اندر درود پاک نہ ہو وہ دعا آسمان اور زمین کے درمیان معلق ہو جاتی ہے. صحیح صحیح. جب اس کے اندر درود پاک شامل ہو جاتا ہے صحیح. تو وہ قبولیت کے زیادہ قریب ہو جاتی ہے. سبحان تو ہمیں چاہیے اپنے ہر عمل کے اندر اٹھتے بیٹھتے چلتے پھرتے اور خصوصاً ایک وقت معین کر لیں, کیونکہ درود پاک کے آداب میں سے ہے کہ روزانہ کچھ نہ کچھ وقت نکال کر با ادب قبلہ رخ بیٹھ کر درود پاک پڑھیں, اور انشاءاللہ اللہ کی ذات سے امید ہے جس حاجت کے لیے آپ پڑھیں گے وہ حاجت آپ کی قبول ہوگی. صحیح صحیح. درود کی گال نکتی تو قیامت ڈींहुं भला पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो कहिड़ो माण्हू हूंदो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तिरमिज़ी शरीफ़ आहे, हदीस शरीफ़ जी किताब आहे, उन में ये रवायत आहे त जेको शख़्स दुनिया में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घणो दुरूद पाक पढ़ंदो त क़यामत वारे ॾींहुं उन जे हुज़ूर साईं जन जो क़ुर्ब नसीब. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. इहा ई ॻाल्हि पे पुछणु चाहींदा. वाह वाह सुभान अल्लाह. यानी ॾिसो क़यामत जो मंज़र हूंदो, सॼी दुनिया जा माण्हू उते हूंदा, वॾी भीड़ हूंदी, वॾी रश हूंदी, ऐं उहे माण्हू क़रीब हूंदा हुज़ूर साईं जन ते जेके दुनिया में पाण क़रीबनि ते दुरूद पढ़ंदा आहिनि. इन सां मां तव्हांखे ॿुधायां त दुरूद शरीफ़ पढ़णु असुल राब्तो क़ाइमु करणो आहे पंहिंजे नबीअ सां. असां हिते वेही करे दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियूं. रिवायतुनि में ईंदो आहे त सूमर जे ॾियारे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में जेको शख़्स दुनिया में दुरूद पाक पढ़ंदा उन जो नालो ऐं उन जे पीउ जो नालो पहुचायो वेंदो. सही सही. माना सिधा सवा सलाम पहुची वेंदा आहिनि. पहुची वेंदा आहिनि. हिकिड़ो कनेक्शन आहे, कम्युनिकेशन आहे उम्मतीअ जो ऐं नबी जे दरमियान. त दुरूद शरीफ़ हिते दुनिया में पढ़े थो पर हुन जो नालो ऐं हुन जे वालिद जो नालो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वञे थो. त इहो आहे त असांखे रोज़ाना जिते असां ॿिया कम कयूं था, ॿियनि कमनि जे लाइ वक़्तु कढूं था, टाइम कढूं था, हेतिरी मसरूफ़ ज़िंदगी में बि अगरि इंसान दिलि सां 10 मिंट वेही करे हुज़ूर साईं जन ते दुरूद पढ़े त यकीनन क़यामत वारे उनखे इनाम. ॿियो फ़ाइदो इहो आहे त जेको दुरूद शरीफ़ हिते दुनिया में पढ़ंदो आहे त मरण वक़्तु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर सां हुनजी क़बर मुनव्वर थींदी. यानी उन क़बर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर बि ईंदो आहे. ऐं रिवायतुनि में इहो बि आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन वटि क़बर में पहुची. सुभान अल्लाह. तंहिंजे करे हाजी गुलाम नबी मैसर साहब फरमायो न त जॾहिं अचई चानी अहिड़ा मौत मुंहिंजे जो न्यापो ॿिया पोइ पुछनि अॻ में अचिजांइ तूं. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. इन्ही तव्हांजी शाइरी खां हलूं नाज़ जी तरफ़. जी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था. जी कंहिंखे दावत ॾींदा? हाफ़िज़ मोहम्मद माज़ शबीर खे. हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बात हो रही थी और हुजूर के नाम की बरकत जैसे हज़रत ने बयान किया तो फिर इसे शुरू करें. एक मक्ता है जी. गर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा. गर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा. गर तुम न करोगे तो करम कौन करेगा. गर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा. इसके बाद नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तनशा है. खालिक़े कौनैन का, खालिक़े कौनैन का कितना बड़ा एहसान है, कितना बड़ा एहसान है. बोरिए पर सोने वाला अर्श का मेहमान है, अर्श का मेहमान है. मरहबा चादर नबी की मखमली जुज़दान है, मखमली जुज़दान है. मरहबा चादर नबी की मखमली जुज़दान है,
مخملی جزدان ہے، مرحبا چادر نبی کی مخملی جزدان ہے، چہرہ جیسے رحل پہ رکھا ہوا قرآن ہے، رکھا ہوا قرآن ہے، بوریے پر سونے والا عرش کا مہمان ہے، عرش کا مہمان ہے، گیسوں والے نبی اے رحمتوں والے نبی، رحمتوں والے نبی، گیسوں والے نبی اے رحمتوں والے نبی، رحمتوں والے نبی، گیسوں والے نبی اے رحمتوں والے نبی، آپ پر قرباں ہمارے باپ ماں کی جان ہے، باپ ماں کی جان ہے، بوریے پر سونے والا عرش کا مہمان ہے، ہو گئی شہرت جہاں میں نعت کی برکات سے، نعت کی برکات سے، یہ ضروری نہیں ہے کہ جو طرز سے پڑھے حضور کی تعریف کریں صرف وہ نعت خواہ ہیں، بلکہ آپ بھی نعت خواہ ہیں، میں بھی نعت خواہ ہوں، انہوں نے حضور کی تعریف کی، یہ بھی ہر کوئی نعت خواہ ہے جو حضور کی تعریف کرتا ہے۔ تو شاعر لکھ رہا ہے کہ ہو گئی شہرت جہاں میں نعت کی برکات سے، نعت کی برکات سے، ہو گئی شہرت جہاں میں نعت کی برکات سے، کیونکہ نعت پاک پڑھنا سنت حسان ہے، سنت حسان ہے، خالق کونین کا کتنا بڑا احسان ہے، کتنا بڑا احسان ہے، بوریے پر سونے والا عرش کا مہمان ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، بالکل انداز آواز انہن سائیں برکتوں ہیں۔ بالکل بالکل سو ہانے پان وٹھوں کو شارٹ کمرشل بریک پر موٹی انداسیں تو کچھری کنٹینیو رکھنداسیں، گڈ رہجو ڈسندا رہجو۔ سلام رمضان۔ اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان۔ سلام رمضان میں ایک بار وری تاں کے وری کار چوں تھا ویندے ویندے پہ کا کچہری کم جی چھڑیوں ونوں تاں جے لائے کا ॼाण ॾिनियूं वञूं मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे पर तव्हांजो छा ख़्यालु आहे जी बिल्कुलु तव्हां सही था चओ जी बिल्कुलु बिल्कुलु जी स्टार्टिंग में मूं चयो त हर शइ जी ज़कात हूंदी आहे तव्हां खां पुछूं कंहिं शइ जी ज़कात हूंदी आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़कात जेका आहे उहो इस्लाम जो टियों बुनियादी रुकुन आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादतिन अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व इक़ामुस सलाति व ईताउज़ ज़कात इस्लाम जी बुनियाद जेका आहे उहा पंजनि शयुनि ते आहे यानी पिलर जेके आहिनि इस्लाम जो जिते बीठो आहे उहो पंजनि शयुनि ते आहे निमाज़ क़ाइमु करणु पाण करीमनि जी नबूअत जी शहादत ॾियणु निमाज़ क़ाइमु करणु ऐं ज़कात अदा करणु ज़कात जेका आहे उहा माल ते बि थींदी आहे असुल जेका ज़कात उहा मुस्लमाननि ते जेको आकिल बालिग हुजे मुस्लमान हुजे साल में हिकु दफ़ो ज़कात फ़र्ज़ु थींदी आहे माल में
उहा कहिड़ी क़िस्मनि जी आहे ज़कात, यानी सोन ते, चांदीअ ते ऐं माल तिजारत ते ज़कात लाज़िम थींदी आहे। सोन जी मिक़दार इहा हुजे 7.5 तोला सोन अगरि कंहिं वटि आहे या इन जी एतिरी मालीअ जा पैसा आहिनि त उन ते हाणे इस्लाम चवंदो त तव्हां ज़कात ॾियो। 52 तोला चांदी आहे त चांदी एतिरी चांदी आहे या इन बराबरि रक़म मौजूदु आहे त हिते इस्लाम चवंदो तव्हां ज़कात ॾियो साल में हिकु दफ़ो, यानी एतिरो माल असां वटि मौजूदु आहे उन ते साल गुज़री वञे पोइ ज़कात जेका असां ते फ़र्ज़ु थींदी। ॿियो चयो त माल तिजारत, यानी जेको असांजो जीअं के कारोबार थो करे, शॉप आहे कंहिंजी, उन में जेको तिजारत जो माल आहे, जेको उन जो बिज़नेस जो माल आहे, उन ते जेका आहे साल में हिकु दफ़ो ज़कात थींदी आहे। यानी 7.5 तोला सोन हुजे, 52 तोला चांदी हुजे या एतिरी रक़म मौजूदु हुजे ऐं माल तिजारत ते ज़कात थींदी आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि असां वटि 1 तोलो सोन पियो आहे, 2 तोला सोन पियो आहे, 7.5 तोला कोन्हे, हाणे असां ते ज़कात थींदी या न थींदी। इन में ईअं ॾिसिजे त कंहिं वटि अगरि 1 तोलो सोन पियो आहे या 2 तोला सोन पिया आहिनि, अच्छा उन खां अलावा उन वटि एक्स्ट्रा कैश मौजूदु आहे, जीअं माइनि खे अक्सर मिलंदो आहे गिफ्ट वग़ैरह या ॾाजे में सोन ॾींदा आहिनि त उहे के 7 तोला या 7.5 तोला न ॾींदा आहिनि, 2 तोला पिया हूंदा आहिनि। हाणे उहे ॾिसनि त असां वटि 2 तोला सोन मौजूदु आहे ऐं बाद में उहो ॾिसे त कैश अगरि रक़म एक्स्ट्रा आहे ऐं उन जी जेका मिक़दार आहे, उन जी जेका क़ीमत आहे उहा 7.5 तोला सोन या 52 तोला चांदीअ जी रक़म जे बराबरि थिए थी त पोइ हाणे शरीयत इन ते ज़कात लागू कंदी। सही, वॾी महिरबानी साईं, तव्हांजी लख थोरा सफ़ार भाई, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। फैसल भाई आपका बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच प्रोग्राम में आए। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में तव्हां खां साईं को न को नाते कलाम ज़रूरु ॿुधंदासीं ऐं यकीनन तव्हांजो आवाज़ अंदाज़ सुठो हूंदो। सो इन खां पहिरियां जिन असां सां ताउन फरमायो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर लाज़मी आहे। जी बिल्कुलु, उन्हनि जी बि वॾी महिरबानी, जंहिंमें कृषि जामे शीरी अचे थो, जेको चयो वञे थो त 100% प्योर आहे, उनमें कंहिं बि क़िस्म जी का बि मिलावट न आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां मिलावट छो न आहे, छो जो उनखे काफ़ी प्रोसेस खां मटाए करे पोइ अव्हांजे आॾो आंदो वियो आहे। कृषि जामे शीरी में 2 फ्लेवर्स आहिनि, इलायची बि आहे ऐं उनखां अलावा ॻाढ़ो त हुई मशहूरु आहे, इलायची फोटे वारो आहे ऐं उहो बि ॾाढो टेस्टी आहे। तव्हां उहो बि घर में यूज़ करियो। ऐं जेकॾहिं प्रोसेस जी तव्हांखे ॻाल्हि जी स्टार्टिंग में चई उहा बि ॿुधाईंदी हलां त 265 जेके क्वालिटी टेस्ट आहिनि उन्हनि मां गुज़ारियो वियो आहे, त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे सुठी शइ असांखे मिलणी आहे। उनखां अलावा शुगर फ्री जेको आहे उहा बि बोटल असां वटि आहे, उनखे बि 276 जेके मरहला आहिनि उन्हनि मां गुज़ारे करे पोइ अव्हांजे आॾो रखियो वियो आहे। इन जे लाइ चवंदा आहिनि त कृषि जामे शीरी सभु पीते। बिल्कुलु, कृषि जामे शीरी में संदल बि आहे, गुलाब बि आहे ऐं खशखश बि आहे, उशना बि आहे, ॿियूं बि खोड़ सारियूं जेकी अर्कियात आहिनि उहे समूरियूं मिलाए करे कृषि जामे शीरी तव्हांजे ख़िदमत में पेश कयो पियो वञे। ऐं कृषि जामे शीरी तव्हां पीअंदा आहियो, मूंखे यकीन आहे असीं बि पीअंदा आहियूं, सभिनी जो फेवरेट आहे, सभिनी जो पसंदीदा शरबत आहे। इन जे करे ई सभु चवंदा आहिनि जामे शीरी कृषि असांजे दस्तरख़्वान ते हुजे। थोरी देरि में असां इफ़्तार जो दस्तरख़्वान हिन स्टूडियो में बि सजाईंदासीं, असीं हिते बि रोज़ो खोलींदासीं ऐं उहो एतमाम कृषि जामे शीरी वारनि कयो आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी। इन खां सवाइ ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी महिरबानी ऐं लज़त ने थामा सिहतकात मलका मसाला उन्हनि जा लख थोरा, NX वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था हर घर की ज़रूरत ऐं अख़ुवत जी महिरबानी, किसी आस को टूट न दें ऐं GF बिल्डर्स डेवलपर्स उन्हनि जा लख थोरा ऐं फॉर्मी परफ्यूम आहे, बॉडी स्प्रे आहे, लॻाईंदो त ख़ुशबू ईंदी, उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जिन जो चवणु आहे त कोई ताबीर अधूरी न रहे ऐं शारजा कुकिंग ऑयल जिन जो स्लोगन ॾाढो प्यारो आहे, ॿार बि चवंदा आहिनि अक्सर त दिलि चाहे और क्या शारजा। टेंग वारनि जा लख थोरा बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं शौकत ख़ानम उन्हनि जो चवणु आहे त उनकी सिर्फ़ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई ऐं ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो ऐं 7 हर्बल उन्हनि जा लख थोरा नेचुरल स्किन केयर इन्हनि जो स्लोगन आहे। इन खां सवाइ समर रस वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जो चवणु आहे त हिकु बॉटल में 35 गिलास तव्हां हिकु बॉटल मां ठाहे सघो था, अञा बाक़ी छा खपे। समर रस बि इहो ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। इन खां सवाइ आराम का है नाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम, यकीनन तव्हांजे घर में बि हूंदो ऐं तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त फोम आहे त पोइ इहो ई ज़बरदस्त फोम आहे डायमंड सुप्रीम फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी ऐं SIUT जिन जो चवणु आहे त SIUT अपना है। इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में फातिमा फर्टिलाइज़र वारनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। तमामु ज़बरदस्त। ऐं इनखां अलावा असां वटि सबरोज़ो आहे द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर्स, वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख़्वां सूफ़ी इत्तमाद के लिए।
नेस्ले मिल्क पे क्रीम हर दिन खुशी से, कोई सिर्फ क्विज़ ही पिलाया करो, वाइटल टी वाइटल पियो, ज़िंदगी जियो। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे अफ़्तार में तव्हां चांहि पियो था, शरबत पियो था, असां तव्हांखे सभई ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं आहिनि। असीं हिन वक़्तु तव्हां खां अञा हिकिड़ी मोकिलायूं शइ था। आहे, अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे रहियल आहे, अञा बि हिकिड़ी ॻाल्हि अथव, विसरूं पिया असां ॿुधाइण नाज़रीन खे त असां सिंध टीवी ते जेको आहे उहो लाइव किथे ईंदा आहियूं, यूट्यूब चैनल ते ऐं उन खां अलावा फेसबुक पेज ते, उन्हनि जा नाला बि ॿुधाईंदा हलूं। बिल्कुलु, फेसबुक पेज असांजो आहे सिंध टीवी HD ऑफिशियल। इन पेज खे तव्हां लाइक करे छॾियो, बल्कि तव्हांखे जेकी बि असांजूं अपडेट्स आहिनि उहे मिलंदियूं रहंदियूं। इन खां सवाइ असांजा जेकी बि इस्लामी प्रोग्राम हूंदा आहिनि उहे उनजो चैनल वरी अलॻि आहे सिंध टीवी जो, सिंध टीवी इस्लामिक जे नाले सां। सो सिंध टीवी HD इस्लामिक, सो इनखे तव्हां सब्सक्राइब करे छॾियो, बल्कि बेल जे बटण खे बि दॿाए छॾियो त जीअं तव्हांखे असांजो को प्रोग्राम अचे त घंटी वॼे, नोटिफिकेशन ईंदा रहनि, अव्हांखे ख़बर पवंदी रहे। अव्हां जेकॾहिं प्रोग्राम ॾिसंदा त अव्हांखे काफ़ी मालूमात मिलंदी। उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजी ज़हन में बि के सवाल आहिनि त तव्हां यूट्यूब चैनल ते बि उते रखी सघो था, या असां ॿिए ॾींहुं पुछी सघूं था जेके असांजा उलमा इकराम अचनि था। सही, पोइ हिते असीं अव्हां खां मोकिलायूं था पिर सैयद इरशाद जागीरानी। पंहिंजी दुआउनि में तव्हां असांखे यादि कजो, असीं तव्हांखे दुआउनि में यादि कंदासीं। टेक केयर, अल्लाह भाई। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के पान। आका जाइए मौला जाइए, मुंतज़िर आज सारा जहां है। आका जाइए जानशीनो नबी, जानशीनो नबी आपका ये अर्ज़ो समा है। मौला जाइए, आका जाइए, मुंतज़िर आज सारा जहां है। मौला जाइए, काबा भी तेरा यूं वीरान है, उम्मत भी सारी परेशान है। काबा भी तेरा यूं वीरान है, उम्मत भी सारी परेशान है। आप आएंगे तो बसेगा ये सारा जहां है। मौला जाइए, आका जाइए, मुंतज़िर आज सारा जहां है। आका जाइए, मौला ये तेरे जो हुबदार हैं, मुश्किल में सारे गिरफ्तार हैं। मौला ये तेरे जो हुबदार हैं, मुश्किल में सारे गिरफ्तार हैं। अस्करी के समर, अस्करी के समर सरनगो आज सारा जहां है। मौला आ जाइए, आका जाइए, मुंतज़िर आज सारा जहां है। आका जाइए, माना कि हम सब गुनहगार हैं, माफ़ी के मौला तलबगार हैं। माना कि हम सब गुनहगार हैं, माफ़ी के मौला तलबगार हैं। हम तेरे उम्मती, हम तेरे उम्मती, हर रज़ादार नूहा खुना है। मौला जाइए,
مہدی کو بھیجیں رب جلیل، کعبہ کو دیکھیں یہ اکھیاں کبھی، مہدی کو بھیجیں یہ رب جلیل، کعبہ کو دیکھیں یہ اکھیاں کبھی، آپ آئیں گے تو بسے گا یہ سارا جہاں ہے، مولا جائیے آقا آ جائیے، منتظر آج سارا جہاں ہے، مولا جائیے۔ اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان،